अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि प्यारा दोस्तों जी ते मैं तो मूवीज हुआ प्यारा दोस्तों उम्मीद है तो सब दोस्त खुश होंगे प्यारा दोस्तों तो सब इनकी ईद मुबारक प्यारा दोस्तों उनका बाद जी कोई तो माता को देने वाला है जार नीरम में जी को देखते छा थियण वारो है ए जी को तो पोइ किस्सो सभी तो ठहंदा छा थियो है छा न थियो सभी किस्सा तो ठहंदा अगते तो ये बुधाइंदुम प्यारा दोस्तों जी तो असां YouTube चैनल के लिए सब्सक्राइब न कुछ मेहरबानी करे चैनल के सब्सक्राइब कंदा प्यारा दोस्तों जी त हाणे जी को जार नहीं में जी को छा कमाल खान जी को कामयाब थींदो जी को कलसूम के घर बजाए बजाइण में कामयाब थी वेंदो। जी हाँ प्यारा दोस्तों कलसूम के घर का बजाइण में कामयाब थी वेंदो ऐं छा कलसूम हालात के ज़ार ॾींदो। जी हाँ प्यारा दोस्तों अॻिते तो अॻिते वटां इहो मिलंदो ज़ार कोन ॾींदो बाक़ाइदा जेको आहे ईअं भॼी वञण में कामयाब थी वेंदो कलसूम ऐं कमाल खान सां गॾु। उन खां बाद जेको आहे प्यारा दोस्तों काफ़ी दोस्तनि मुझे मैसेज इहो कयो आहे त व्हाट्सएप ते कॉलूं बि कनि था छा त कमाल खान जी शादी कोन थींदो ऐं जेको आहे उन खां बाद जेको आहे वीडियो रिकॉर्ड थी वियो आहे उन बाबति मतिलबु अहिड़ी तरह मतलब जी उनकी शादी रुकजी वियो आहे जी मतलब उन्होंने जब शादी रुकजी वियो आहे अहिड़ी तरह मतलब ये शादी रुकजी वेंदो न प्यारा दोस्तों ये शादी जेको आहे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो इंशाअल्लाह जेको आहे त पंहिंजे 37 38 या 40 किस्तनि में तव्हांखे इहो शादी ॾिसण वटां मिलंदो इंशाअल्लाह। उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो तमामु बहितरीनु लॻो आहे ऐं मुंहिंजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो।